सुबुह जी राम राम सिर्फ परंपरा न आहे, बल्कि पंहिंजेपन जो एहसास भी आहे, ताकि रिश्ता भी जिंदा रहन ऐं यादियूं भी बनी रहन। शरीर एक प्रकार जो किलो आहे, अर्थात वॾो घर आहे जंहिंमें 10 द्वार खुलंदा आहिनि। 9 संसार जी तरफ़ खुलंदा आहिनि ऐं 10हों द्वार सचखंड जी तरफ़ खुलंदो आहे। इहो 10हों द्वार परमात्मा न केवल लिकाए करे रखियो आहे, बल्कि वज्र कपाटनि सां बंद भी कयो अथऊं, अर्थात लोह जे दरवाजनि सां या वॾी शक्तिअ सां बंद भी कयो अथऊं। इनखे खोलण जो केवल हिकु ई उपाय आहे, नाम शब्द जो अभ्यास।